अस्सलाम वालेकुम दोस्तों। सोप सीरियल पापनगर जे ईंदड़ नई एपिसोड में छा थींदो ऐं छा थियण वारो आहे, तफ़सीली ॻाल्हि ॿोल करण खां पहिरियां जेकॾहिं अव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं गॾोगॾु घंटी जे बटन ते प्रेस करे ऐं नोटिफिकेशन ऑल पे दॿाए छॾींदा, जीअं हर नई ईंदड़ ख़बर सभ खां पहिरियां अव्हां ॿाहिरनि ताईं वक़्तनि पहुची सघे। दोस्तों हाणे हलूं था ड्रामे जी तफ़सीलात जे तरफ़। दोस्तों जीअं तव्हांखे ॿुधाईंदा हलो त सोप सीरियल पापनगर जे ईंदड़ नई एपिसोड में जीअं त मेगा सोप सीरियल पापनगर जे ईंदड़ एपिसोड में तव्हांखे इहो बि ॾिसण वटां मिलंदो त मल्हार मस्त जी हाणे शादी राबेल सां तमामु जल्द थियण वारी आहे। राबेल बि हाणे मल्हार सां राज़ी थियण वारी आहे ऐं ईंदड़ किस्तुनि में तव्हां ॾिसंदो त राबेल हुन सां शादी करण लाइ तयारु थी वेंदी। ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त वॾेरो बालाज ख़ान ईअं थियणु कॾहिं बि कोन छॾींदो। राबेल जी शादी मस्त मल्हार सां थिए, पर मल्हार राबेल सां शादी करे पोइ चुप थींदो ऐं ॿिए तरफ़ तव्हांखे इहो बि ॾिसण वटां मिलंदो त हाणे मल्हार जल्द अज़ जल्द वॾेरे बालाज ख़ान खे ख़तमु कंदो। ॿिए तरफ़ तव्हांखे इहो बि ॾिसण वटां मिलंदो त राणी ऐं मंठार जी पाण में सुलह थी वेंदी, यानी कि ठाह थी वेंदी ऐं उहे जल्द पाण में उहे बि शादी कंदा ऐं तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त मंठार हाणे वॾेरे बालाज ख़ान खे धोखो ॾींदो, धोखो ॾेई उहो शेरदिल ऐं मल्हार वारनि जो साथ ॾींदो। दोस्तों मुंहिंजो रिपोर्ट अव्हांखे कीअं लॻो, जेकॾहिं पसंदि आयो हुजे त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा, जीअं हर नई ईंदड़ ख़बर सभ खां पहिरियां अव्हां ॿाहिरनि ताईं वक़्तनि पहुची सघे। ॾींदा मूंखे इजाज़त, रखंदा पंहिंजो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़।